अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौजिया एजाज़। धरती टीवी न्यूज़ जे सत पारां सभिनी ॾिसण खे ईद जूं लख वाधायूं। हाज़िर आहिनि वक़्त जूं हेडलाइन। स्टेट बैंक के गवर्नर जो मुद्दो खत्म। हुकूमत पारां रज़ा बाकिर के मुद्दे में वाद न करण जो फैसलो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल सां राब्तो करे आगाह करे छॾियो। हुकूमत पारां नए गवर्नर स्टेट बैंक जो नालो बि तय न थियो। रज़ा बाकिर ट्वीट में चयो आहे त अल्हम्दुलिल्लाह हू पंहिंजे मरकज़ी बैंक जे गवर्नर तौर 3 साल मुकमल करे रहियो आहे। हुन परदेह में रहंदड़ पाकिस्तानियुनि ते ज़ोर भरियो त हू अवामी ख़िदमत लाइ अॻिते अचनि। सहाफ़त की आज़ादी वारो मामलो पाकिस्तान की सुञाणप के मुतासिर करे रहियो आहे। सहाफ़त के आलमी ॾींहं के मौक़े ते अमेरिकी परॾेही वज़ीर एंटोनी बल्कन की प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हू मीडिया ऐं सिविल सोसाइटी ते पाबंदियुनि खां आगाह आहिनि। मीडिया ते पाबंदियूं पाकिस्तान की तरक्की की सलाहियत के मुतासिर करे रहियूं आहिनि। मुतहरिक मीडिया ऐं बाख़बर शहरी क़ौम की मुस्तक़बिल लाइ वॾी हैसियत रखनि था। ओभर यूक्रेन में रूसी बमबारी में 21 शहरी मारिजी विया। ख़ैरसून शेलिंग सबब केतिराई माण्हू मारिजण जा इतला। रूस तरफ़ां मारियोपोल में स्टील प्लांट ते बि रॉकेट हमला। शहरनि जी लॾपॾाण ॿीहर रोकी वई। रूस ओडेसिया रीजन ऐं स्ट्रेटेजिक पुल खे निशानो बणायो। लीविव में पावर स्टेशन तबाह। रूसी सदर जो ओलह इतिहाद खिलाफ वॾो एक्शन। ओलह के माशी तौर नुक़सान पहुचाइण लाइ प्लान तैयार। यूरोप सां वापार मुकमल तौर बंद करण जो फैसलो। प्यूटन हुकुमनामे ते सही करे छॾी। इंतज़ामिया के उपाउ वठण लाइ 10 ॾींहनि में लिस्ट तैयार करण जी हिदायत। सदर प्यूटन जो चवणु आहे त रूस पंहिंजी मईशत जो तहफ़ुज़ करणु ॼाणे थो। हू रूस जे ख़िलाफ़ उपाउ वठंदड़नि खे रूसी शयूं न उमाणींदा। यूरोपी यूनियन भी रूसी मईशत के निशानो बनाने लाइ तैयारी करे वरती। यूरोपी यूनियन मूजिब रूसी गैस की सप्लाई मुकमल तौर बंद कई वेंदी। हू रूस के रूबेल में अदायगी न कंदा। पाबंदियुनि ज़रिए रूस जी वधीक बैंकनि खे बि स्विफ्ट निज़ाम मां नेकाली ॾिनी वेंदी। ईद उल फितर जो ॿियो ॾींहुं सयाहती माॻनि ते माण्हुनि जो वॾो अंग पहुचण लॻो। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा तैयार करे हिक ॿिए खे वाधायूं ॾियण ऐं मिटनि माइटनि सां गॾिजाणनि ऐं पुराणियूं रंजिशूं ख़त्म करण जो सिलसिलो जारी।